अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुणो। तव्हां ख़बर ॾियूं था त ॻोठ होत जो वाहण जे रहवासी डॉक्टर मोहम्मद बेदार घुरायो काज़ी अहमद शहर मां सब्ज़ी वठी रहियो हो त 4 औरतूं संदसि खीसे मां 2,60,000 कढी वियूं, जिन मां जाइ वारदात तां पैसा कढण दौरान ॿिनि औरतुनि खे पकिड़े वरितो, जॾहिं त 2 औरतूं फरार थी वियूं, जंहिंजो पुलिस खे इतलाह ॾिनो वियो। पुलिस ॿिन्ही औरतुनि खे पंहिंजे तहवील में वठी वोमिन थाने नवाब शाह मुंतक़िल कयो। ॿिए पासे पुलिस जे रवैये ख़िलाफ़ मुतासिर डॉक्टर मोहम्मद बेदार घुरायो हाजी पठान होते पोटो, कुर्बान होते पोटो, खादिम निसार शाहिद महबूब अली अब्दुल लतीफ़ होतो पोटो थाने जे गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदो साफ़िन आॾो दाहींदे चयो त डॉक्टर मां ॿई गॾु हुआसीं, असां ॿचिड़ा कार में, असां गाॾी साइड ते बीहारे ऐं असां सब्ज़ी वरिती। मां हिकिड़े साइड ते बीठो, डॉक्टर ॿिए साइड ते बीठो, हुनखे 4 मायूं हिकिड़ियूं चौफेर सोढ़ो करे वियूं, पर असांखे इहा ख़बर कान हुई। भाॼी वठण जे बहाने सां जेको आस्ते आस्ते डॉक्टर जा पैसा कढियूं, जॾहिं मां डॉक्टर खीसे में हथु हयो त ओॾी महिल मूंखे चया मुंहिंजा पैसा निकिरी पिया त सब्ज़ी वारनि चयो त इहे अथव दश कंदा। असां उन्हनि खे भॼी पहुतो त 2 मायूं जेके आहे सो अधु पैसा करे फ़िरार थी वियूं। शहर जा माण्हू तमामु घणे मां घणे इकट्ठा थी विया। पोइ 2 मायुनि खे असां पाबंद कयो। उन खां पोइ मूं मुंहिंजो भाणे जो मिठल उनखे मूं फ़ोन कई त पुलिस ते इतला ॾे। पोइ 10-15 मिंट खां पोइ पुलिस आई। पुलिस सां हू न चढ़ियूं, पोइ लेडीज़ पुलिस आहे उनखे चढ़ियूं, जंहिंजे मुंहिंजे साम्हूं अधु पैसा हुन ॿारनि जे हिन खां चोले खां हेठि किराए मूं पाण खणी मूं चयो हीअ त पैसा असांजा आहिनि। पोइ त असां हुनखे पाबंद कयो त कोई पैसा उछलाया। पोइ असांजे हींअर ॻाल्हायो त असां सां वॾे मुंशीअ तमामु माना बदे अख़लाक़ सां ॻाल्हायो ऐं असांखे को बि SHO मुंहुं न ॾिनो। असां हुननि खे चयो त बाबा असां शहर जा माना बाइज़त माण्हू आहियूं, असां सां गॾु हिते ॿचिड़ा ऐं असां पाबंद करे तव्हांखे हुते छॾियो आहे। ॿियो हिकिड़ो SH आहे त SH असां त नाहेली कई आहे। SHO हिकु त हुननि ते FR कटे ऐं उन खां बाद में हू माण्हू पाबंद करे ऐं असांजो जेको ₹1,00,000 आहे असांजो हक़ी आहे उहो असांखे रिकवरी ॾे। क्लियर न थींदी असीं एतिजाज वधाईंदासूं, असीं पंहिंजी क़ौम घुराईंदासूं ऐं पोइ जेको थींदो उनजो जवाबदार SHO आहे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जुणो।